नासिर हेडलाइन समाडिटियो ख़बर वासा खैरपुर मां शिरकंदासी खैरपुर वेझो सिंधु दरिया में चार सबब कचे जे केतिरनि ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। सिंधु दरिया में चार सबब फसल पाणी हेठि अची वियो। बचाव बंद ते पाणी जो दबाव बि वधी वियो। सिंधु दरिया में चाड़ बाद मुख़्तलिफ़ ॻोठ राखा लांडियूं केटी पीरपागारो फेस मोहम्मद वंडो समेत केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। मुसलसल बरसात सबब अलरा बचाव बंद जमशेद बंद ऐं फरीदाबाद बंद जी हालत ख़राब थी वई। खैरपुर मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। खैरपुर वेझो सिंधु दरिया में चार सबब कचे जे केतिरनि ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। सिंधु दरिया में चार सबब फसल पाणी हेठि अची वियो। बचाव बंद ते पाणी जो दबाव वधी वियो आहे। खैरपुर में ये ख़बर मां शेयर कई पिया। खैरपुर वेझो सिंधु दरिया में चार सबब कचे जे केतिरनि ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सिंधु दरिया में चार सबब फसल पाणी हेठि अची वियो। बचाव बंदनि ते पाणी जो दबाव वधी वियो आहे। खैरपुर में ये ख़बर मां शेयर कई पिया। खैरपुर वेझो सिंधु दरिया में चार सबब कचे जे केतिरनि ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। सिंधु दरिया में चार सबब फसल पाणी हेठि अची वियो। बचाव बंदनि ते पाणी जो दबाव वधी वियो आहे। ख़बर मां खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर वेझो सिंधु दरिया में चार सबब कचे जे केतिरनि ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। सिंधु दरिया में चार सबब फसल पाणी हेठि अची वियो। बचाव बंदनि ते पाणी जो दबाव वधी वियो आहे। खैरपुर में वधीक तफ़सील मालूम कंदासीं अली अकबर को पान खां। जी अली अकबर आगाह कजो। जी सिंधु दरिया में चाड़ कचे जे केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी जेको राब्तो आहे उहो कटिजी वियो आहे। ॿेड़नि जो सफ़र मलाहनि में सिराई ऐं फसल पाणी हेठि अची वियो आहे। जॾहिं त बचाव बंद जी हालत जेका आहे उहा ख़राब थी वई आहे। जॾहिं सिंधु दरिया में चाड़ करे खैरपुर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा राखा लांडियूं केटी पीर पगारो फैज़ मोहम्मद बुंडो ऐं बुडी कंदर ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। जॾहिं त केतिरनि ई ॻोठनि हज़ूर बख़्श झुणे जो गुलस्तन मंगणे जो बरादी जतोई जफ़र बचल मला ॿियनि ॻोठनि जो शहरनि सां राब्तो जेको आहे उहो कटिजी वियो आहे। माण्हू ॿेड़नि ज़रिए शहरनि ताईं पहुचण ताईं जॾहिं त केतिरनि ई एकड़ ते बीठल कमंद केला वण जूअर गुआर ऐं ॿिया फसल जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। जंहिं करे आबादगारनि खे लखे रुपए जो नुक़सानु थियो आहे। जॾहिं त मुसलसल बरसाति करे खैरपुर जे मुख़्तलिफ़ बचाव बंद उलरा बंद ऐं जमशेद बंद ऐं फरीदाबाद बंद जी हालत जेका आहे उहा ख़राब थी वई आहे। जॾहिं त इरिगेशन अमलो ऐं ज़िले इंतज़ामिया जेका आहे उहा गुम आहे मंज़र आम तां। जी मेहरबानी अली अकबर तफ़सील ॾियण जे लाइ।